अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। कारसाज़ सान्हे खे 15 साल गुज़री विया, माण्हुनि खां शहीदनि जो ॾुख न विसरियो। अॻूणे वज़ीर आज़म बेनज़ीर भुट्टो 8 सालनि जी जलावतनी खां पोइ अॼोके ॾींहं ते वतन वापसि पहुती। कराची में अवाम जे समुंड पंहिंजे महबूब लीडर जो इस्तक़बाल कयो त दहशतगर्दनि धमाका करे 177 जियालनि खे शहीद करे छॾियो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी कारसाज़ सान्हे जे बहादुर शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश कंदे चयो आहे त अॼु जमहूरियत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद ऐं संदसि हज़ारे पोइ लगन जे रत सां क़ाइमु आहे। कुझु बि थी वञे, जमहूरियत ते हर्फ़ अचणु न ॾिनो वेंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पंहिंजे पैगाम में चयो आहे त कारसाज़ में शहीद बेनज़ीर भुट्टो जे काफ़िले ते हमिलो जमहूरियत लाइ जिदोजहद जो वॾो सान्हो आहे। तहरीक इंसाफ़ NA 237 ते नंढी चूंड में PP उम्मीदवार हकीम बलोच जी कामयाबी खे सिंध हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। PTI अॻवान अली ज़ैदी पारां दाख़िल दरख़्वास्त में इलेक्शन कमीशन, सिंध हुकूमत ऐं हकीम बलोच खे धुर बणायो वियो। कराची में अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ G ब्लॉक ते इम्कानी चढ़ाई ख़िलाफ़ ॻोठाणा औरतुनि, ॿारनि ऐं बुज़ुर्गनि समेत अझा बचाइण लाइ रोडनि ते निकिरी आया। मछल माण्हुनि इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾेई मेन रोड खे ट्रैफ़िक लाइ बंदि करे छॾियो। सदर आरिफ अलवी रिकॉर्डिक रेफरेंस सुप्रीम कोर्ट में दाख़िल करे छॾियो। रेफरेंस में सुप्रीम कोर्ट खां परॾेही कंपनी सां मुआहिदे ते राय वरिती वेंदी। कराची जे मुनाफ़िख़ोर खीर विकिरो कंदड़नि राति विच में हुकूमती हुक्मनि जी भञकड़ी कंदे खीर जी क़ीमत में 20 रुपया फ़ी लीटर वाधि करे छॾी। शहर में खीर 200 रुपया फ़ी लीटर विकिरो थियणु लॻो। शहरनि खे मथे ते हथ अची विया। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जो हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजी YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।